बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। बारगाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम एक दरसगाह है। दरसगाह में जिते उस्ताद ॻाल्हाईंदो आहे उते शागिर्द बि ॻाल्हाईंदा। जेसि ताईं दरसगाह में शागिर्दनि जी तरफ़ां सवाल न थिए तेसि ताईं दरसगाह मुकमल न थींदी। तव्हां मौला अमीरुल मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जो इहो फरमान सलूनी पुछो, सवाल कयो, इहो ज़रूरु ॿुधो हूंदो। इहो बुनियादी तौर ते साम्हूं वारनि खे सवाल करण जे लाइ हिमथाइण। सवाल कयो। सवाल जी जुर्रत हर शागिर्द में हुजणु घुरिजे। सवाल इल्म जी कुंजी आहे। तंहिंजे करे इंशाअल्लाह अॼु खां वठी सवालनि जो असां कुझु हिसो रखूं था। शुरूअ में 5 मिंट 10 मिंट इंशाअल्लाह सवालात कंदासीं तव्हांजे तरफ़ां, ऐं उन खां पोइ अव्हांजी ख़िदमत में कुझु मां अर्ज़ु कंदुसि। अॼु खां वठी शुरू कयूं था। जेको सवाल लिखी करे सघे थो भले लिखी करे, जेको ज़बानी करे सघे थो ज़बानी करे, या अॼुकल्ह सोशल मीडिया SMS आहे, ईमेल आहे, कंहिं बि ज़रिए सां सवाल करणु चाहे थो सवाल करे। सवाल जी जुरत पैदा कयो। सवाल करण जी आदत पंहिंजे अंदर में पैदा कयो। बग़ैर दलील जे का ॻाल्हि क़बूल न कयो। कोई काई दावा करे थो त दलील पुछो। ही अहले बैत जी सीरत है। हिकिड़ो कौल पेश कयां थो, उन खां पोइ सवालात लाइ अव्हांखे वक़्तु ॾियूं थो। इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, पंहिंजे शागिर्दनि खे त अगरि मां कॾहिं कॾहिं मसाइल बयानु कंदे ऐं तव्हांजी रहनुमाई इन पासे न कयां त हीउ मसइलो मां क़ुरान मजीद मां हिन जाइ तां वरितो आहे त तव्हां सवाल कजो, ताकी मां तव्हांखे ॿुधायां त मां हीउ मसइलो क़ुरान मजीद मां किथां वरितो आहे। तंहिंजे करे सवाल कयो ऐं दलील पुछो। बग़ैर दलील जे ॻाल्हि क़बूल करणु सबबां असां वटि इलाही गड़बड़ पैदा थी चुकी आहे। इन गड़बड़ जो हल इहो आहे त हर ख़तीब पंहिंजे मजलिस में सवालनि जो हिसो ज़रूरु रखे। जॾहिं सवाल थींदो त ख़बर पइजी वेंदी त कंहिं किथां ॻाल्हायो आहे ऐं उनजो दलील छा आहे। बहरहाल कोई सवाल हुजे कंहिं वटि उथी सवाल करे सघे थो। बाद में सुभाणे लिखी सवाल करे सघे थो, ॿिए बि ज़रिए सां करे सघे थो। कंहिं वटि कोई सवाल हुजे दीनी मज़हबी लिहाज़ खां, कल्ह तव्हांजे ख़िदमत में आज़ादारी जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कई, सवाल कयो। जी जी जी
जी हाँ, साईं जो सवाल इहो आहे त हीउ जेको क़ुर मजीद में मलाइकनि जे लाइ चयो वियो आहे त उन्हनि खे हुकुम थियो त आदम खे सजदो कयो, जो मलाइकनि जो सजदो कीअं हुयो? छो त असांजो सजदो इहो आहे त 7 शयूं ज़मीन ते रखणियूं आहिनि। 2 पेरनि जा अंगूठा, 2 गोॾा, 2 ही हथनि जूं तिरियूं ऐं हिकिड़ी पेशानी। ये 7 शयूं ज़मीन ते रखण जो नालो आहे असां वटि सजदो। अगरि नक जी चोटी बि लॻायो था त भली ॻाल्हि आहे, मुस्तहब आहे, पर जेकॾहिं नथा लॻायो त ख़ैरु आहे। ये 7 शयूं ज़मीन ते रखण जो नालो असां वटि सजदो आहे। मलाइकनि खे न पेर थियनि, न हथ, न उन्हनि खे कोई नक थिए ऐं पेशानी। पोइ सुवालु इहो आहे त उन्हनि जो सजदो कीअं हुओ, उन्हनि सजदो कीअं कयो? बुनियादी तौर ते तव्हां ॾिसो त सजदे जो रूह छा आहे? सजदे जो रूह छा आहे? सजदे जो रूह इहो आहे त इंसान पंहिंजे इज़त वारी, एहतराम वारी, सभिनी खां आला जेका पेशानी आहे उहो ख़ुदा जे बारगाह में ज़मीन ते रखे थो। ऐं इज़हार इहो आहे त अज़मत तुंहिंजी आहे, मां तुंहिंजो इताअत गुज़ार आहियां। इन अल्लाह जे अज़मत ऐं पंहिंजे कमज़ोरी ऐं ज़िल्लत जो नालो सजदो आहे। तंहिंजे करे जेको आदम अलैहिस्सलाम खे सजदो आहे उहो बि इन रूह सबबु आहे। यानी छा? हे सभु मलाइको तव्हां हिन आदम जा इताअत गुज़ार बणिजो, पंहिंजे इताअत जा पर हिन जे साम्हूं झुकायो, हिन जा इताअत गुज़ार बणिजो। इन अज़मत ऐं इन इताअत जो नालो सजदो आहे। तंहिंजे करे मलाइकनि खे कोई हथ पेर न आहिनि जिन सां सजदो कनि। तव्हां ॾिसो त हिकिड़ो ॿी जाइ ते बि जेको आहे क़ुर मजीद सजदे जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, जिते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे सूरह यूसुफ में। हज़रत यूसुफ चए थो त बाबा मूं ॾिठो आहे त सिज, चंड ऐं तारा मूंखे सजदो था कनि। हाणे सिज, चंड, तारा, उन्हनि खे न हथ थियनि, न पेर, न पेशानी, न नक, जो चइजे त इन्हनि जो नालो सजदो आहे। ये सभु सजदे जो मतिलबु छा आहे? अॻे जी अज़मत जो इज़हार ऐं उन जे मुक़ाबले में पंहिंजे ज़िल्लत जो इज़हार। सिज ऐं चंड मूंखे सजदो था कनि, इन जो मतिलबु इहो आहे त उन्हनि मुंहिंजी इताअत क़बूल कई आहे। इन जो नालो सजदो। तंहिंजे करे हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में जेको मलाइकनि जो सजदो आहे उहो बि पंहिंजे इताअत जो इज़हार आहे। जी जी साईं, सजदो छा चवंदा आहिनि, सवाल कयो बाबा, एतराज़ कयो, सवाल कयो। जी 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 हाँ जी हाँ। बुनियादी तौर सजदो ज़मीन ते आहे। जेकॾहिं कंहिं क़ीमती शइ ते सजदो कंदो त उहो इज़हार ज़िल्लत कोन्हे को हिन में। इज़हार ज़िल्लत इन में आहे त ज़मीन ते सजदो करे, मटीअ ते सजदो करे। हाणे मटी काई बि हुजे हुन जे लाइ कोई फ़र्क़ु न आहे, लेकिन वरी करबला जी मिटी इन जे लाइ चयो इहो वियो आहे त करबला जे मिटीअ ते सजदो ख़ुदा ऐं बंदे जे दरमियान जेके हिजाब आहिनि उन्हनि खे टोड़ण में मददगार। तंहिंजे करे आम ज़मीन ते सजदो कंदो थी सघे थो बंदे ऐं माबूद जे दरमियान मिसाल तौरु 1000 हिजाब आहिनि, उन मां 5 लहनि। पर जेकॾहिं तव्हां करबला जे ज़मीन ते सजदो कंदव त 5 जे बजाए मिसाल तौरु 50 लही वेंदा। तंहिंजे करे हिजाबात घटि था थियनि बंदे ऐं माबूद जे दरमियान। जी
जी साईं। इंशाल्लाह सुभाणे वधीक सवालात जे लाइ तयारु थी अचो, लिखी बि अचो ऐं ज़बानी बि कयो। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले। कल अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयो त हीअ आज़ादारी बुनियादी तौर ते हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा करण जो नालो आहे। आज़ादारी हिकिड़ी रियाज़त आहे जंहिंजे ज़रिए इंसान पंहिंजूं सिफ़तूं विञाए थो, पंहिंजो रंग गुम करे थो ऐं हुसैनी रंग पंहिंजे मथां चाढ़े थो। ॿियनि लफ़्ज़नि में इंसान जे बदिलजण जो महीनो हाणे ई बदिलजण में ऐं हुसैनी सिफ़तुनि में ऐं पंहिंजुनि सिफ़तुनि में आख़िर कहिड़ी सिफ़त कढणी आहे ऐं कहिड़ियूं सिफ़तूं आणियूं आहिनि। कल्ह अव्हां जे ख़िदमत में हिकिड़ी सिफ़त जो तज़किरो कयो हुयो ऐं उन सिफ़त जो अॼु वधीक जेको आहे उहो वज़ाहत अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु करणी आहे। मूं अर्ज़ु कयो त हुसैनी सिफ़तुनि मां हिकिड़ी सिफ़त वुसअत क़ल्बी आहे। दिलि इंसान जो वसी हुजणु घुरिजे, दिलि सोढ़ो न हुजणु घुरिजे। छो? इन करे त ही जंहिंजा वारिस आहिनि उहो आलमीन जे लाइ रहमत आहे, तंहिंजे करे हुसैन बि आलमीन जे लाइ। हुसैन शीअनि जे लाइ न आहे, सुन्ननि जे लाइ न आहे, मुस्लमाननि जे लाइ न आहे, सिर्फ़ु अलाह खे मञण वारनि जे लाइ न आहे, आलमीन जे लाइ आहे। तंहिंजे करे इहा आलमीन जे लाइ थियण जे लाइ छा थो खपे?